अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हां सां वरी अपडेट शेयर कंदा हलूं। हिकु बहितरीन नई अपडेट अॼु जेका रिव्यू कंदासीं तव्हां जे लाइ हिकु अनोखी ऐं तव्हांजे कम जी ॻाल्हि बि आहे। थी सघे थो तव्हांजा ख्वाब पूरा थियनि ड्रामनि में या फिल्मनि में। जी हाँ दोस्तों, हिन जहिड़ी वीडियो में वॾी अपडेट्स तव्हांखे ॾींदासीं। दोस्तों, अली हसन चड्ढर साहब जेको डायरेक्टर आहे उन हिकिड़ी फिल्म शुरूआति कई हुई जंहिंजो नालो हुयो जलाद। बेहद गर्मी जे हुजण जे करे उहा फिल्म 2 महीना अॻु शूट न थी सघी हुई। उनजी ॿीहर जेको आहे शूटिंग स्टार्ट कई वेंदी हाणे 20 तारीख़ खां। ऐं उन जे करे ही जेको असांजो रिव्यू करे रहिया आहियूं उन दोस्तनि जे लाइ आहे। हिकु त जेका ॾिसंदड़ नाज़रीन उन्हनि जे लाइ बि बहितरीनु ख़बर आहे जलाद फिल्म। ॿियो जेका अदाकारी सां शौक़ु रखंदड़ आहिनि, ख़ासि करे जेका हीअ वीडियो मां तयारु करे रहियो आहियां हीअ अली हसन चड्ढर साहब जी गुज़ारिश ते। उन्हनि असांखे इहा ॻाल्हि कई त उन्हनि दोस्तनि खे जेको आहे ॿुधायो जंहिंखे अदाकारी जो शौक़ु आहे उहो जेको साम्हूं ही नंबर स्क्रीन ते हली रहियो आहे इन ते राब्तो करे इन फिल्म जलाद में अची अदाकारी या जोहर ॾेखारनि ऐं पंहिंजो शौक़ु पूरो करनि। हीअ अली हसन चड्ढर जो फ़ोन नंबर साम्हूं स्क्रीन ते हली रहियो आहे। ऐं सिर्फ़ु दोस्तों तव्हांजे ज़बरदस्त तव्हांजे फ़ाइदे जी आहे। मीरपुर माथोलो में जेको आहे फिल्म शूट कई वेंदी ऐं तव्हां पंहिंजा शौक़ हिते पूरा करे सघो था। नंबर ते राब्तो कयो अली हसन भाउ सां ऐं पंहिंजी अदाकारी जा जोहर ॾेखारियो जलाद फिल्म में। तमामु तेज़ी सां जी शूटिंग 20 तारीख़ ते स्टार्ट थियण वारी आहे। दोस्तों, ही जलाद फिल्म जो रिव्यू कयोसीं। लाइक, सब्सक्राइब ऐं शेयर ज़रूरु कंदा।